नौजवान सहाफ़ी अलीशान शाहानी ते कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सोबोदेरो प्रेस क्लब ते सहाफ़िन पारां एहतजाज। ख़बर मूजिब तालके प्रेस क्लब सोबोदेरो जो हंगामी इजलास थी गुज़रियो, जंहिंमें प्रेस क्लब सोबोदेरो जे नौजवान सहाफ़ी अलीशान शाहानी ते रानीपुर थाणे ते कूड़ो केस दाख़िल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। इजलास खां पोइ सहाफ़िन एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें जमाल महमूद खोड़ो, इमदाद हुसैन ओठे, ज़ाहिद सामटियो, मंज़ूर संद, मेहदी हसन मल्हा, ज़वार महबूब सेतो, अख्तियार हुसैन मेमण, आमिर चन्नो, विंदर अली चन्नो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त नौजवान सहाफ़ी अलीशान शाहानी मथां रानीपुर थाणे ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त सहाफ़ी मथां कूड़ो केस ख़तमु कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।